अवांखे हैदराबाद में अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद के बाईपास से हादसो पेश आयो आहे। डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो आहे। नतीजे में पोरियत फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप कोटड़ी वासी गुलाम शब्बीर नाले तौर थी आहे। अवांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद में बाईपास से डंपर जो मोटरसाइकिल से टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में पोरियत फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप कोटड़ी वासी गुलाम शब्बीर नाले सां थी आहे। हादसे बाबत अवांखे अपडेट कंदालूं। हैदराबाद में बाईपास से डंपर जो मोटरसाइकिल से टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में पोरियत फौत थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त फौती जी सुञाणप कोटड़ी वासी गुलाम शब्बीर नाले सां थी आहे। तफसील मालूम कंदासीं। हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो खां। जी इरफान, अपडेट कजो हादसे बाबत। जी, हैदराबाद बाईपास से एक तेज रफ्तार डंपर एक पोरियत की हयाती खसे वरती। बुधायो वञे तो अज हैदराबाद बाईपास से एक तेज रफ्तार डंपर एक पोरियत के चिबाटे मारे छो, जैसी सुञाणप कोटड़ी वासी गुलाम शब्बीर तौर थी है। संदस लाश सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल किया वियो आहे। बे पासे पुलिस जो चवणु आहे त ड्राइवर के गिरफ्तार करे डंपर के पंहिंजी कैबिन में वरितो वियो आहे ऐं पोरियत जे घर में कोराम मची वियो। जी, महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ।